कुबो सईद खान में गुज़रियल रात शहीद बेनज़ीर चौक भरिसां इलेक्ट्रिक जे दुकानदार असगर कंबो खां पुर ख़िलाफ़ शहरनि ऐं कंबो बिरादरी जो इरशाद कंबो जी अॻवानी में शहीद बेनज़ीर चौक वेझो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौके ते असगर कंबो, इरशाद कंबो, जीअंद मक्सी समेत ॿियनि मीडिया अॻियां ताईंदे चयो त गुज़रियल रात 3 नामालूम गुट ॿधल हथियारबंद दुकान में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते इलेक्ट्रिक जे दुकानदार असगर कंबो खां हथियारनि जे ज़ोर ते 1,20,000 रोक रक़म फुरे आसानी सां फरार थी विया। हुननि वधीक चयो त एसएचओ खे सीसीटीवी फुटेज ॾियण बावजूद पुलिस फोरू गिरफ़्तार करे न सघी आहे। उन्हनि आईजी सिंध, डीआईजी लाड़कानो ऐं एसएसपी कंबर समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त शहर अंदरि अमन अमान बहाल करे दुकानदार असगर कंबो खां फुरथियल रक़म वापसि कराए खेनि इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में गवादर मोटरवे ते धरणो हणी सिंध बलोचिस्तान तरफ़ ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक बंदि कयो वेंदो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तट जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।